मैरी मेकर्स अंग्रेज़ी साज़नि ते सिंधी धुन थी वॼाई। मैरी मेकर्स जे सभिनी मेंबरनि जा वार वॾा, नोकूं कननि खां हेठि ताईं डिघियूं, मुछियूं वॾियूं ऐं चपनि जी कुंडुनि वटि चंगेज़ी अंदाज़ में हेठि झुकियल हुयूं। सभिनी खे बेल बॉटम, एलिफेंट बॉटम ऐं वॾनि कॉलरनि वारियूं रंग बिरंगी बुशर्टूं पयूं हुयूं, जिन में बटणनि जे बदिरां फंदड़नि वारा रेशमी सॻा ॿधल हुआ। ॻिचनि में सोनी ज़ंजीर जा लॉकेट ऐं करायनि में पोंचूं जिन ते कलमा उकरियल हुआ। घणो करे सभिनी नौजवान छोकिरनि जो थोरड़े फेर घेर सां इहो साॻियो लिबास हो। नौजवान छोकिरियुनि खे बेल बॉटम पातल हुआ, चेल्हि में चेल्कियूं ॿधल हुयूं, जिन सां संदनि चेल्हि वधीक सन्ही ऐं संदनि मथे ऐं हेठियनि दड़नि जा उभार वधीक उभरी आया हुआ ऐं संदनि अंग जा वंग साफ़ ज़ाहिर बीठा हुआ। विच ते सींध, कुल्हनि ते लहराईंदड़ वासींगनि जहिड़ा वार, बेगमात खे ढाकुनि ते साड़ियूं ॿधल हुयूं ऐं संदनि हेठियनि दड़ जा खत चेल्हि वटां कमान वांगुरु वरी मथ भरो वञी वेकिरा थी ब्लाउज़रनि में लिकी थी विया ऐं ब्लाउज़रनि जी ॻोल्हाइनि मां संदनि जोबनि जी ॻोल्हाइनि लिया थी पाता। अधु लिकल ऐं अधु उघाड़नि अंगनि वंगनि महराबनि ऐं कुबनि खे ॾिसी सारी तंती सरिश्ते मां हल्की हल्की ॼर थी निकिती, अखियुनि खे सेक थी आयो। मर्दनि खे सूट पहिरियल हुआ ऐं संदनि सारो जिस्म नह खां वठी चोटीअ ताईं ढकियल हो। सभई महिमान गिलास हथनि में झले अंग्रेज़ी साज़नि ते वॼंदड़ सिंधी धुन ॿुधी रहिया हुआ। मूंखे जोगी हणी ॾे तूं ॾारो, ओ मुंहिंजो कांगल आहे कुर्ब वारो। सभिनी महिमाननि पेर लोॾाए या बुत खे लहराए साज़नि जो साथ थी ॾिनो। परियां चंबेली ऐं रतन जोत जे ॿारे वटि नौजवान छोकिरियूं बीठियूं हुयूं, जिन चपटियूं वॼाए बुत खे साज़ जी लहरुनि सां थी लहरायो। ओचितो उन्हनि छोकिरियुनि जे मेड़ मां हिकु छोकिरी ॿाहिरि निकिती ऐं विच में बिही नचणु लॻी। मैरी मेकर्स जे मेंबरनि मां हिकिड़ो गिटार वारो नौजवान अॻिते वधियो ऐं उन छोकिरीअ जे आम्हूं साम्हूं बिही गिटार वॼाए बूट जूं खुड़ियूं फर्श सां हणी नचणु लॻो। छोकिरीअ जो सारो बदन पारे वांगुरु थी थड़कियो। संदसि संद संद, अंग अंग कंहिं अज़ली उञ खां बेताब थी फतकियो ऐं लुछियो। उहो जिस्म जी अंधी ख़्वाहिशुनि जहिड़ो अंधो नाच हो। साज़ जी लई सां जिस्म में पैदा थींदड़ कैफ़ियत जो उघाड़ो इज़हार हो। ॾिसण वारा साज़ ऐं नाच जी लई ते मस्त थी ताड़ियूं वॼाए रहिया हुआ। ॿिनि चइनि नौजवाननि बेख़ुद थी हिक ई आवाज़ सां चीट कई, ये। साज़ उरूज ते पहुची यकदम बंदि थी विया, ॼण कंहिं तंतुनि खे रबड़ वांगुरु छिके छॾे ॾिनो। सभई ताड़ियूं वॼाइण लॻा ऐं नौजवान छोकिरी सहकंदी, खिलंदी, टहिकड़ा ॾींदी परियां चंबेली ऐं रतन जोत जे ॿारे वटि बीठल साहेड़ियुनि सां मिली सभई हिकु ज़बान थी हिन जी तारीफ़ करणु लॻियूं। मिस्टर सिद्दीक़ीअ मिसिस जाफ़रीअ जे वेझो अची चयो, मञणो पवंदो त सिंधी मौसीक़ीअ में वॾो फ़ॉर्स आहे। मूंखे त सिंधी राॻड़ीअ खे अंग्रेज़ी साज़नि ते तेज़ लईअ सां ॿुधी ईअं लॻो ॼण अव्हां सिंध जी ॻोठ जी कंहिं न्याणीअ खे बकनी, अंगी कछो, पाराए बेंच ते बीहारियो आहे। बट इट इज़ मॉडर्निटी इन आर्ट। ओ येस, वी ऑल सफ़र फ्रॉम मॉडर्निटी डिज़ीज़। मिस्टर सिद्दीक़ीअ पंहिंजी ॻाल्हि खे सही साबित करण लाइ हुन सां बहस करणु चाहियो, पर हूअ संदसि ॻाल्हि ॿुधण खां सवाइ नंढियूं नंढियूं विखूं खणंदी अॻिते वधी वई। साम्हूं भेरो टे खणी थी आयो। भेरे हिन जे अॻियां मौदबाना अंदाज़ सां टे झली। हुन ख़ाली गिलास ट्रे में रखियो ऐं जिन जो गिलास खणी उन में लीमे जूं 2 फाकूं, सोडा ऐं बर्फ़ मिलाए हूअ अॻिते वधी ऐं सभिनी खां पासीरी थी परियां कुंड वटि बीठल अकेली गुलाब जे भर में कुर्सी विझी वेही रही। हर तरफ़ अचवञ, हल्का हल्का आवाज़, हल्का हल्का टहिकड़ा, खुशबू, मौसीक़ी जा हल्का नरम ऐं मध्यम सुर। महिमान गिलास हथनि में झले टोलनि में बीठा हुआ। हुनखे महसूस थियो ॼण हूअ ख़ाली हाल में अकेली वेठी आहे ऐं हुन जे अॻियां शहर जी सॉफिस्टिकेटेड सोसाइटी पंहिंजे तबिके जी वफ़ादारियुनि जो ड्रामो खेॾी रही आहे। सभई अदाकार मेकअप में आहिनि, सभिनी खे कॉस्ट्यूम्स पातल आहिनि ऐं सभई पंहिंजो पंहिंजो पार्ट अदा करे रहिया आहिनि।
पस मंज़र में लॻल सेट ते निहायत बदसूरत ऐं भवाइतियूं तस्वीरूं चिटियल आहिनि। कारखाननि जूं दूंहों ओगाछींदड़ चमनियूं, पोरिये में पहा थियल पोरियतनि जा हशाम, बीमार, पीला ऐं मरणीं चेहरा खणी बसुनि जो इंतज़ारु कंदड़ क्लार्कनि जा हुजूम, परेशान हाल शाइर, अदीब, फ़नकार ऐं सियासी कारकुन, फुटपाथनि ते अकड़ियल लावारिस लाश, ऊंदाहा घर, ऊंदाहा ख्वाब, ऊंदाहियूं हसरतूं, तमन्नाऊं ऐं अरमान। न्यून साइज़ जी रोशनीअ में कंहिंखे कुझु बि नज़र नथो अचे। टहकड़नि ऐं साज़नि जे आवाज़नि में कंहिंखे को सुॾिको ॿुधण में नथो अचे। सभिनी खे जलादनि वारा टोप पातल आहिनि, सभिनी जे हथनि में बाला आहिनि ऐं सभई पंहिंजे पंहिंजे शिकार जे चौधारी हंबोशियूं था हणनि। लेसन, वाणकियूं मिल्कियतूं, अलाटमेंट क्लेम, ब्लैक मार्केट, रिश्वत, कामूरा शाही, सभई पंहिंजे पार्ट सां वफ़ादार आहिनि। हूअ बि पंहिंजे ख्वाबनि ऐं आदर्शनि जा वेस वॻा लाहे नवां कॉस्ट्यूम्स पाए पंहिंजो पार्ट अदा करे रही आहे। स्टेज जूं रोशनियूं ऐं तमाशाइनि जूं नज़रूं हुन ते खुतल आहिनि। जे हुन पंहिंजो पार्ट चङी तरह अदा न कयो त सभु तमाशाई हुन खे हूट कंदा। हूटिंग जो डपु, पब्लिक ओपिनियन जो डपु, पंहिंजो पाण सां बेवफ़ाई, ख्वाबनि ऐं आदर्शनि सां बेवफ़ाई। हुन हथु वधाए गुलाब जो गुल पटियो ऐं उन्हो साह खणी गुल सुंघियाई। हुन खे महसूसु थियो ॼण हुन जो सारो वजूद गुलाब जे हुबकार सां वासिजी वियो। गुलाब जी उदास उदास ख़ुशबू हुन जी दिलि खे वधीक उदास करे छॾियो। उदासी हुन जे रूह जो रोग हुई। उदास मुर्क, उदास टहक, ज़िंदगी जे रगुनि मां उदासी ईअं थी टिमी जीअं फट मां रतु टिमंदो आहे। आख़िर हूअ उदास छो हुई? हुन वटि कहिड़ी शइ जी कमी हुई? ज़िंदगी हुन ते महिरबान हुई। हूअ CSP जी ज़ाल हुई। संदसि मुड़ुसु DC हो। बंगला, कारूं, नौकर चाकर, शहाणो दबदबो, फंक्शन्स, मीना बाज़ार, कल्चरल शोज़, ओपनिंग सेरेमनीज़, ज़िंदगी केतिरी न मसरूफ़ हुई। हुन खे 2 ॿार हुआ जिन खे क्रिश्चियन आया पालींदी हुई ऐं हिन उमिरि में ई लस अंग्रेज़ी ॻाल्हाईंदा हुआ। हुन खे पेकनि जो बि को ॾुखु न हो। संदसि माउ जन्नत में आरामी थी हुई। संदसि भाउ इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट जे फर्म जो मालिक हो। इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट ब्यूरो जो नओं चेयरमैन आयो हो जेको हुन जे मुड़ुसु जमील जाफ़रीअ जो दोस्त हो। हुन जे भाउ इम्पोर्ट जो नओं लेसन वठण लाइ संदसि मुड़ुस जी मौरफ़त चेयरमैन जी पार्टी कई हुई। शहर जी सारी सॉफिस्टिकेटेड सोसाइटी गॾु थी हुई ऐं हूअ अकेले गुलाब जे भरिसां वेही उन ज़ैनब खे ॻोल्हे रही हुई जेका उन सोसाइटीअ में विञाइजी वई हुई, जंहिं पंहिंजे रए जे पलांद सां सारंग जे सीने में उझामंदड़ उमीद ऐं अज़म जे ॾीए खे ओट ॾिनी हुई। जंहिं पंहिंजे वजूद जो रिश्तो उन धरतीअ सां ॻंढियो हो जंहिं हिकिड़े ख्वाब, हिकिड़े आदर्श जी परवरिश कई हुई त हूअ सारंग सां गॾु कमु कंदी, ज़िंदगी जे हुस्न में वाधारो कंदी, प्यार ऐं मुहबत जूं ॾियाटियूं जलाईंदी ऐं हुननि ॾियाटियुनि जे टिमके ते ॾुखोयलनि जा काफ़िला पिरह जी वाट सुञाणे लंघंदा। पर हूअ त पाण वाट विञाए वेठी ऐं सारंग सालनि खां जेल में थी सड़ियो। ॿुधो आहे सारंग खे सिलह थी पई आहे। सिलह जी आख़िरी स्टेज में आहे। मौत जे वेझो आहे। मौत केॾो न भवाइतो लफ़्ज़। केतिरा माण्हू आहिनि जेके मरी बि जीअंदा आहिनि पंहिंजे ख्वाबनि में, पंहिंजे आदर्शनि में, पंहिंजे गीतनि ऐं बेतनि में, ऐं केतिरा इंसान आहिनि जेके जीअरे ई मरी वेंदा आहिनि। जीअरा जाॻंदा मुर्दा हूंदा आहिनि। संदन मखियल चखियल लाश अंदरि ई अंदरि सड़ंदा ऐं ॻरंदा आहिनि। हूअ बि जहिड़ो लाश हुई। हुन पाण ई पाण खे मारियो हो ऐं पाण ई पंहिंजी मैयत ते मातम थी कयाईं। हुन गिलास चपनि ते रखियो ऐं गीत सां अधु गिलास ख़ाली करे छॾियईं। यादि जी वेर चढ़ी। हिकु ॾींहुं हुन चयो हो, ज़ेबी, पाकिस्तान मुंहिंजो ख्वाबु हो। मूं सम्झो हो त पाकिस्तान थींदो त छोरियूं छॾणु सिखंदियूं ऐं ॾुखियूं ॾिख वेहंदियूं, पर पाकिस्तान त लुट जो माल आहे जंहिंखे हर को थो लुटे। डोंड आहे जंहिंखे हर को थो ॻिझनि वांगुरु पटे। इन लुट ऐं पट में
हर कंहिंखे तकड़ आहे त अॼु जेतिरो थी सघे लुटे वठूं, सुभाणे वारो मिलंदो अलाइजे न। छा हिन पाकिस्तान लाइ मूं ख़्वाब ॾिठा हुआ? अली जाफ़र ख़्वाब ॾिठा हुआ? हिंदुस्तान जे करोड़नि मुस्लमाननि ख़्वाब ॾिठा हुआ? हिन नंढे खंड जे मुस्लमाननि सां वैसा घाती थी आहे। हिननि खे पाकिस्तान जा कूड़ा ख़्वाब ॾेखारे साणनि धोखो कयो वियो आहे। सियासतदाननि जूं पलथी बाज़ियूं, कामूरा शाहीअ जा राङा, सरमाएदारीअ जा जावा, ॾाढे जी ॾाढाई ऐं हीणे सां हाञा। ही पाकिस्तान त कूड़ जो कोट आहे, ठॻीअ जो ठाह आहे। जेको कूड़ जे उन कोट ऐं ठॻीअ जे ठाह खे ड्राहे पोरियतनि जे पाकिस्तान जा ख़्वाब थो ॾिसे, तंहिंखे गद्दार, वतन दुश्मन, गैर मुल्की एजेंट सॾे जेलनि में विधो थो वञे। इन करे जो ठॻीअ जा ठीकेदार पोरियतनि जे पाकिस्तान खां डिॼनि था। ज़ेबी, मां चवां थो त ज़मीन जी जंहिं टुकरे ते बीठी आहीं, तंहिंसां पंहिंजे वजूद जो नातो जोड़। अव्हां मुहाजिरनि सां सभ खां वॾी ॾाढाई इहा थी आहे जो अव्हां खां ज़मीन खसी वई आहे। अव्हां जे पेरनि हेठां बूरी ऐं खुहरी धरती कान्हे ऐं अव्हां हवा में लड़कियल आहियो। इहो ई सबबु आहे जो मुहाजिर धरतीअ खां डिॼे थो। तूं कंहिं मुहाजिर खे चओ त सिंधी आहीं त यकदमि चवंदो त न, मां पाकिस्तानी आहियां। मां पाकिस्तान में सिंधी थियण न, पर पाकिस्तानी थियण आयो हुअसि। इहो धरतीअ जो डपु आहे, धरतीअ मां पैदा थियल कल्चर जो डपु आहे। हुनखे डपु आहे त हुन जी धरती, हुन उन धरतीअ ते पैर रखियो त उन धरतीअ जो कल्चर खेसि ॻिही वेंदो ऐं हुन जे कल्चर जो वजूद ख़तमु थी वेंदो। भला तूं ई ॿुधाए त पाकिस्तान आसमान ते त कोन्हे। पाकिस्तान त धरतीअ जे उन टुकरे जो नालो आहे जिते मुहाजिर जो घरु आहे, जिते संदसि ॿार स्कूल में थो वञे, ऐं धरतीअ जे उन टुकरे जो नालो सिंध आहे। सारंग जी मौरफ़ती मूं पंहिंजे वजूद जो रिश्तो हिन धरतीअ सां जोड़ियो हो ऐं मूंखे महसूसु थियो त मां ई उहा बाग़ी आहियां जंहिं लाइ दोदे सिर ॾिनो हो। मां ई पिरह फुटी प्रभात जो, काक जो कंवल चूंडींदड़ मूमल आहियां। मुंहिंजी ई लोईअ जी लॼ खे शाह साईंअ पंहिंजी सुरमारीअ में ॻातो। मूं ई निवड़त ऐं न्याज़ सां सिंध जे सुल्तान ॼाम तमाची जो मन मोहियो। अॼु जो ॼाम तमाची सारंग हो ऐं मां सरापा न्याज़ नूरी हुयसि। हुन जी हस्ती फैलिजी मुंहिंजे वजूद ते ईअं पिखिड़िजी वई हुई जीअं धरतीअ ते आसमान पिखिड़ियल हूंदो आहे, ऐं मुंहिंजे ई हुन जे विच में एतिरा ई फ़ासिला हुआ जेतिरा धरती ऐं आसमान जे विच में आहिनि। कुर्बतनि जूं दूरियूं ऐं दूरियुनि जूं कुर्बतूं। मोहबत जी इहा बि कहिड़ी न अजीब सूरत आहे। मूं पंहिंजे वजूद जी समूरी सचाई ऐं रूह जी गहराईअ सां हुन सां प्यारु कयो, दिलि जे देवल में हुन जी इबादत कई, पर हुन मुंहिंजे प्यार ऐं पूॼा जी मोट न ॾिनी। हुन मूंखे पंहिंजे मक़सद जी मंज़िल जे हमसफ़र खां वधीक कुझु न सम्झो। ईअं अलाए जे छो थींदो आहे जो जंहिंसां प्यार थो कजे सो प्यारु नथो ॾिए, ऐं जेको प्यार थो ॾिए तंहिंसां प्यारु करे नथो सघिजे। मूं सारंग सां प्यारु कयो, पर सारंग मूंखे प्यारु न ॾिनो। जमील मूंखे प्यारु ॾिनो, पर मां हुन सां प्यारु करे न सघियसि। जमील मुंहिंजो ॾोराहो माइटु हो ऐं असां खां घणो पोइ हिंदुस्तान मां लॾे आयो हो। सम्झो हुआईं त पाकिस्तान वेंदुसि त वॾी नौकिरी मिलंदी। पाकिस्तान में वॾी नौकिरी त कान मिलियसि। धिका थाॿा खाए हिकिड़े प्राइवेट कॉलेज में लेक्चरार थियो, जिते 500 रुपयनि जी रसीद ते सही करे 250 रुपया पघार वठंदो हो। ज़िंदगीअ जे मुसलसल नाकामियुनि ऐं महरूमियनि हिन जे सुभाउ में कूड़ाण भरे छॾी हुई। ॻाल्हि ॻाल्हि ते टोकज़नी, नफ़रत, तबियत हद खां वधीक हसास। सारंग ऐं अलीअ सां बहस कंदो त ॻाढ़ो पीलो थी वेंदो। संदसि लफ़्ज़ ज़हर भरियो हूंदो। आख़िर कावड़िजी हलियो वेंदो, ॿ ॾींहं न मिलंदो ऐं पोइ महबूब मुरकंदो मोटी ईंदो। पंहिंजो पाण खे इंतिहा पसंदि इनक़िलाबी चवंदो हो। सारंग सां सफ़ा कान पयसि। सारंग खे रुजत पसंदि सिंधी नेशनलिस्ट सॾींदो हो। सारंग हो बि पको नेशनलिस्ट। चवंदो हो, सारी धरती मुंहिंजो देस आहे, पर सिंध सां त मुंहिंजी जिंद आहे। सिंध सां वॾा वेल वया आहिनि। सिंधियुनि हमेशह गुल ॾिना आहिनि ऐं मोट में गारियूं ऐं गोलियूं खाधियूं अथनि।
बेघरनि खे अझो ॾिनो अथनि ऐं पाण उन्हनि जे हथां बेघर थिया आहिनि। साम्राजियत क़ौम परस्तीअ खे जनमु ॾींदी आहे ऐं सिंधी क़ौम परस्ती सिंधियुनि में क़ाइमु थियल गैर सिंधियुनि जी सक़ाफ़ती ऐं मुआशी साम्राजियत जी पैदावार आहे। सिंधियुनि जे टैक्सनि सां ठहियल बैराजनि जूं ज़मीनूं क़ौमी मिल्कियत आहिनि ऐं उन्हनि ते सिंधियुनि खां सवाइ सभिनी पाकिस्तानियुनि जो हक़ आहे। पर सिंध जो शाह लतीफ़ पाकिस्तान जो क़ौमी शाइर न आहे। सिंध जी ॿोली पाकिस्तान जी क़ौमी ॿोली न आहे। सक़ाफ़ती साम्राज्य चवनि था त असां सिंधियुनि खे तहज़ीब सेखारे, मुआशी साम्राज्य चवनि था त असां सिंधियुनि खे पोख जो हुनुरु सेखारियो। जंहिं क़ौम जो तहज़ीबी पस मंज़र हज़ारे सालनि जी वसअतुनि ते पिखड़ियल आहे, जंहिं सिंधूअ जे किनारनि ते आर्यन वेद लिखिया ऐं यूनानी अरब आलिमनि तारीख़ी जाग्राफ़ी जा किताब लिखिया ऐं जंहिं सिंधूअ जे किनारनि ते तहज़ीब जूं शमाऊं रोशन करे तारीख़ सदियुनि खे रोशन करण वारे क़ौम खे पाकिस्तान खां पोइ तहज़ीब सेखारी पई वञे, जंहिं सिंध जी ज़रख़ेज़ीअ जी तारीफ़ में देवताउनि गीत ॻाता, उन ज़मीन ते रहण वारनि खे पाकिस्तान खां पोइ पोख जो हुनुरु सेखारियो पियो वञे। सिंधी मुस्लमान हिकिड़े तमामु वॾे इलायन मां ॿाहिरि आयो आहे। उहो इलायन आहे पाकिस्तान जो इलायन, मज़हब जो इलायन। पाकिस्तान खां अॻु सिंधी मुस्लमान हिंदुनि जी भेट में मुआशी तरह गैर महफ़ूज़ हो। हुन सम्झो त पाकिस्तान ठहंदो त हुनखे मुआशी तहफ़ुज़ मिलंदो। पाकिस्तान ठहियो त शहरनि जूं जायूं, वापार, कारखाना, ज़मीनूं, नौकरियूं सभु मुहाजिरनि खे मिलियूं। यानी सिंध जो मुआशी इस्तिहसाल त साॻियो रहियो, रुगो इस्तिहसाल कंदड़ हथ बदिलिया, नाला बदिलिया। पहिरीं हू ॼेठमाल हो, हींअर हू करीमदीन आहे ऐं सिंधी मुस्लमान ईअं ई पाकिस्तान खां अॻु वारी हालतुनि में ॻोठनि में रही शहरनि में रहंदड़ इस्तिहसाली क़ुवतुनि लाइ अन्न ऐं खाद खुराक मुहैया कंदो थो रहे। ॿियो त ठहियो, पर हुरनि जिन आज़ादीअ लाइ पंहिंजूं जानियूं ऐं घर घाट क़ुर्बान कया, तिन खे पाकिस्तान खां पोइ छा मिलियो? मखी ॿेलो, जेको हुरनि जी जिदोजहद जो मर्कज़ हो ऐं जिते हुरनि पंहिंजी आज़ाद हुकूमत क़ाइमु कई हुई। पाकिस्तान खां पोइ उन ॿेले खे वढे उतां जूं ज़मीनूं उन्हनि साबिक़ फ़ौजियुनि खे ॾिनियूं वयूं, जिन अंग्रेज़नि खे सल्यूट करे हुरनि ते गोलियूं हलायूं हुयूं। हिंदुनि सिंधी मुस्लमान खे मुस्लमान सम्झी लुटियो ऐं गैर सिंधी मुस्लमान हुनखे सिंधी सम्झी लुटियो। हिंदुनि रुगो सिंधीअ खे मुआशी तरह लुटियो, पर गैर सिंधी मुस्लमान हुनखे सक़ाफ़ती तरह बि लुटियो। हिंदुनि सिंधियुनि जी ॿोलीअ में गीत लिखिया, पर गैर सिंधी मुस्लमान सिंधीअ खे पंहिंजी माउ जी लोलीअ वारी ॿोली ॻाल्हाइण जे ॾोह में गोलियूं हयूं। हिंदू शाह लतीफ़ ऐं सचल जे रिसालनि जो गीता वांगुरु पाठ कंदा हुआ, पर गैर सिंधी मुस्लमाननि शाह ऐं सचल जे रिसालनि खे बाहियूं ॾिनियूं ऐं अॼु सिंधी मुस्लमाननि खे ख़बर पई आहे त मज़हब जो नातो माण्हूअ खे माण्हूअ सां नथो ॻंढे, पर सक़ाफ़त जो नातो, ॿोलीअ जो नातो ऐं मुआशी नातो माण्हूअ खे माण्हूअ सां ॻंढे थो। सारंग जूं ॻाल्हियूं ॿुधी जमील मछिड़जी वेंदो हो ऐं खार मां चवंदो हो त तूं इनक़लाबी न आहीं, रुजत पसंदि क़ौम परस्त आहीं। जमील जी ॻाल्हि ॿुधी सारंग मुरकणु लॻंदो हो। हिकु दफ़े सारंग जमील लाइ चयो हो त के नौजवान इनक़लाब खे पंहिंजे महरूमियुनि जो इंतिकाम सम्झी पंहिंजो कंदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो हुननि लाइ इनक़लाब दहशत पसंदी ऐं रतो छाण जो नालो आहे। उहे ई नौजवान जॾहिं महरूमियुनि मां निकिरी ज़िंदगीअ में को वॾो मक़ाम माणींदा आहिनि त सभ खां वॾे इस्तिहसाली क़ुवत बणिजी वेंदा आहिनि। असां लाइ इनक़लाब उहो पिरीं आहे जेको नित सोझिरो आहे, निसूरो प्यारु आहे, जंहिंजी सूंहं ॾिसी सूरज शाखूं झकियूं कंदो ऐं पोइ बिस्मिल्लाह चवंदो। चवंदा आहिनि त सेवण में अञा जॾहिं कलंदर न आयो हो तॾहिं हिकु फ़क़ीर आयो जंहिंजो नालो बोदलो बहार हो। हू सेवण जूं घिटियूं साफ़ कंदो हो ऐं चवंदो हो त मुंहिंजो पिरीं हिन वाट तां ईंदो, हिन राह तां लंघंदो। ईअं असीं बि बोदला बहार आहियूं ऐं रस्ता था साफ़ करियूं त असांजो पिरीं हिन वाट तां ईंदो, हिन राह तां लंघंदो। जमील लाइ सारंग सच चयो हो। महरूमियुनि ऐं नाकामियुनि खे जमील खे इनक़लाबी बणायो हो।
पर कॾहिं बि हुन अमली तरह कंहिं बि कम में हिसो न वरितो। हिन ज़िंदगीअ जे महरूमियुनि खां इंतकाम वठण लाइ ज़िंदगीअ में वॾो मक़ाम माणणु थी चाहियो। हिन कोशिश करे CSP जो इम्तिहान पास कयो ऐं सारंग कॾहिं जेल में थी रहियो त कॾहिं रूपोश थी रहियो। हिकिड़े ॾींहुं मां पंहिंजे कमरे में वेठी सारंग लाइ स्वेटर उणी रही हुयसि। ॾाढो उदास ॾींहुं हो। रेडियो ते उदास गीत थी वॻो ऐं हवाउनि में उदासी थी सरसराई। अमां ॿिए कमरे में वेठी दौर करे रही हुई। एतिरे में सारंग कमरे में घिड़ी आयो। वधियल ॾाढ़ी, अणभां ऐं परेशान वार, अखियुनि में ओजागा, मुंहं ते पीलाण ऐं थकल थकल उदासी। 3 ॾींहंनि में हू रूपोश हो। अचण सां आराम कुर्सीअ में आहिली पियो। चयाईं, ॾाढो थकिजी पियो आहियां। अञा त क़िस्मत में थक ई थक आहे। मंज़िल अलाए जे कॾहिं मिलंदी, पर असीं त रुॻा पेशरू आहियूं। मंज़िल त असांजा पेरा खणी अचण वारनि खे मिलंदी। तेसीं असीं फ़ना थी चुका हूंदासीं, पर असीं कॾहिं फ़ना न थींदासीं। असीं पंहिंजे पुठियां अचण वारनि राहुरुअनि जे मुल्क में सदा ज़िंदा रहंदासीं। हुन सिगरेट कढी दुखायो ऐं चयाईं, ज़ेबी, हींअर साहिरे घर, जेल खे हू हमेशह साहिरो घर सॾींदो हो। मां थी अचां त पोइ तोखे ऐं अमीअ खे शिकारपुर वठी हलंदुसि ऐं सकीना सां शादी करे सकीना खे हिते वठी ईंदुसि ऐं पंहिंजो नंढड़ो घरु ठाहींदुसि। आख़िर का त जाइ हुजे जिते झटि पलक लाइ पनाह वठी सघां। को त हुजे जंहिंजे प्यार जे छांव में आराम करे ताज़ा दम थी वरी पंहिंजे सफ़र जो आगाज़ करे सघां। मूं सकीना सां ॾाढी ज़्यादती कई आहे। मां सकीना जो ॾोहारी आहियां। जेको इंसानु कंहिं हिकिड़े इंसान सां चङाई करे नथो सघे, तंहिं मां सभिनी इंसाननि सां चङाई करण जी उमेद कीअं करे सघिजे थी। हुन सिगरेट जो कश वरितो ऐं सिगरेट जे दूंहें में हू मूंखे कोहीड़े में वेढ़ियल धुंधलो, मुबहम ऐं गैर वाज़ह ख़्वाबु लॻो। अहिड़ो ख़्वाबु जंहिंजी का ताबीर न हुई। अहिड़ो गीत जेको सुरनि में समाइजी न थी सघियो। मुंहिंजे वेझो हूंदे बि हू मूंखां केतिरो न दूर हो। आख़िर असां ॿिन्ही में कहिड़ो रिश्तो ऐं कहिड़ो नातो हो, जंहिं उन दूरीअ जे बावजूदि असां ॿिन्ही खे हिक ॿिए सां ॻंढे छॾियो हो। शायदि ज़िंदगीअ जा अहिड़ा रिश्ता ऐं नाता बि थींदा आहिनि जिन जो को नाव न हूंदो आहे। असीं हमेशह उन बेनाव नाते में ॻंढियल हूंदासीं। मां यकदमि उथियसि ऐं हुन लाइ चांहि ठाहे आयसि। गरम गरम चांहि जा ढुक पी हुन सिगरेट दुखायो ऐं संदसि चहिरे ते ताज़गी मोटी आई। पोइ ॾाढ़ी कूड़े विंझी सिंझी अलीअ जा कपिड़ा पाए मानी खाइणु वेठो त कहिड़ो त वणंदड़ थी लॻो। मानी खाई अञा सिगरेट थी पीताईं त ॿाहिरां सॾु थियुसि। हू उथी ॿाहिरि वियो। चङी देरि खां पोइ मोटी आयो। अचण सां ई चयईं, ज़ेबी, मूंखे सिंध जे हिकिड़े ॻोठ में वञिणो आहे। हीणनि हारियुनि सदियुनि जे ॾाढ ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो आहे ऐं मूंखे हुननि सां शरीक थियणो आहे। उतां शायदि सिधो जेल वञा। अलीअ खे चइजांइ त सुभाणे हारियुनि जे हक़ में इख़बार जो ख़ासि नंबर कढे ऐं सभिनि साथियुनि में विरहाए। अॼु सभिनि साथियुनि सां मिली ऐं सुभाणे सभई साथी हारियुनि जे हिमायत में जुलूस कढनि। ऐं पोइ हू मोकिलाए हलियो वियो ऐं वरी न मोटियो। पुलिस जी लाठी चार्ज सां संदसि साॼे हथ जो मुरो निकिरी वियो। मग़ज़ में कंदाक लॻसि ऐं खेसि इस्पताल में दाख़िल कयऊं। हिते मज़ूरनि जे जुलूस ते बि लाठी चार्ज थी। अली फटिजी पियो ऐं खेसि जेल में विधाऊं। अख़बार ज़ब्त थी, प्रेस बि सील थी। मां सारंग सां मिलण लाइ घणो ई फतकियसि, पर मिली न सघियसि। खेसि सखर जेल में रखियो हुआऊं ऐं मुलाक़ात ते पाबंदी हुई। उन्हनि ॾींहंनि में अमां खे दिलि जो दौरो पियो ऐं अमां मूंखे अकेलो छॾे वई। मुंहिंजा होश ई ख़ता थी विया। हिन भरियल तरियल दुनिया में मां सफ़ा अकेली हुयसि। उन अकेलाईअ में जमील मूंखे सहारो ॾिनो। हुन अमां जे कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कयो ऐं पंहिंजी माउ खे वठी असांजे घर में अची रहियो। मां अहसासाती तरह विखिरियल हुयसि। मूंखे ख़बर ई कान पई त अलाए जे कीअं जमील मुंहिंजो हथ में वठी मूंखे शादीअ लाइ चयो ऐं अलाए जे कीअं मूं हाकार कई। मूं जॾहिं पंहिंजो किताबु पाण संभाले
मूं जॾहिं पंहिंजो पाण संभालियो त मां जमील जाफ़री CSP जी ज़ाल हुयसि। अली जाफ़री माफ़ी वठी जेल मां छुटी आयो। हुन असांजो घर पगड़ीअ ते ॾिनो, प्रेस विकियाईं ऐं जमील जी मदद सां इम्पोर्ट एक्सपोर्ट जी फर्म खोलियाऊं। सारंग खे 5 साल टीप आई ऐं हुनखे मच जेल में रखियाऊं। उते हुनखे डबल नमूनिया थी पई। नमूनिया मां छुटो त सिल्ह थी पियसि। हींअर ॿुधियो आहे त सिल्ह जी आख़िरी स्टेज में आहे, मौत जी कंधीअ ते आहे। मौत केॾो न भवाइतो लफ़्ज़, पर सारंग कॾहिं न मरंदो। चवंदो हो, ॿिज बि कॾहिं मरंदो आहे? ॿिज त धरतीअ में दफ़न थी धरतीअ मां फुटी सलनि जी सूरत में उसरंदो आहे। असां बि ॿिज आहियूं, असीं कॾहिं बि फ़ना न थींदासीं। असां पंहिंजी साथियुनि जी जिदोजहद में सदाईं ज़िंदा रहंदासीं। हेलो ज़ेबी, कंहिं हुनखे सॾु कयो। हूअ छिरक भरे ख़्यालनि मां जागी पई, अखियूं खणी निहारियईं। साम्हूं आबदा बीठी हुई। हेलो आबदा, कहिड़ा हाल आहिनि? कहिड़ा थी हाल पुछीं? मुड़ुस हे अंदरि नशीअ सां फ्लर्ट पियो करे ऐं तूं हिते वेठी आहीं। मुंहिंजी सलाह मञ, मुड़ुस खे हथु कर, न त पोइ पछताईंदीअं। आबदा जी ॻाल्हि ॿुधी हुनजे चपनि ते तल्ख़ मुर्क मड़ी आई। इंसानु केतिरो न अज़ियत परस्त आहे, कीअं न अज़ियत ॾिए थो ऐं वठे थो। आबदा जी हमदर्दीअ मां संदसि ख़ुशीअ लिया थी पाता। हुनजी हमदर्दीअ में केॾी न अज़ियत लिकियल हुई। एतिरे में आबदा खे कंहिं सॾु कयो ऐं हूअ ज़ेबीअ खां माफ़ी वठी तिखियूं तिखियूं विखूं खणंदे हली वई। मुड़ुस जी फ्लर्टेशन जो ॿुधी हुनखे सफ़ा ॾुख न थियो। ईअं ई थींदो आहे, इहा ई इंसानी नातनि जी सचाई आहे। शादी जी समूरियुनि रंगीनियुनि ऐं दिलफ़रेबियुनि जी हयाती ॾाढी नंढड़ी थींदी आहे। प्यारु परड़ा फड़काए उॾामी वेंदो आहे ऐं दरियनि जे दिलि में रुॻो अहसासु मिल्कियत वञी बचंदो आहे। ऐं कंहिं बि दुर जी बेवफ़ाई जो ॿुधी ॿी दुर जो प्यारु न पर अहसासु मिल्कियत मजरूह थींदो आहे। पर हुन जो अहसासु मिल्कियत मजरूह न, रुॻो संदसि चपनि ते मुर्क मड़ी आई। अहिड़ी मुर्क जेका ज़िंदगीअ जी कंहिं सचाईअ खे ॻोल्हे लहण सां चपनि ते ईंदी आहे ऐं जंहिं मुर्क में तजुर्बे जी तलख़ी बि शामिल हूंदी आहे। हुन गीत ॾेई गिलास ख़ाली कयो। जिन कातीअ वांगुरु संदसि अंदरि कपींदो वियो ऐं संदसि अखियूं ॿूटिजी वयूं। हींअर मैरी मेकर्स नई सिंधी धुन वॼाइणु शुरू कई हुई। हुन अखियूं खोलियूं त हर हिकु शइ शराब जे नशे में चूर थी थेड़ खाइण लॻी। मैरी मेकर्स जी मौसीक़ी, गुल ॿूटा, ख़ुशियूं, रंगीनियूं, रोशनियूं, हर हिकु शइ थी थड़ी थाॿड़ी। अचो, नचो, पियो ऐं जियो, इहो बि त ज़िंदगी गुज़ारण जो ढंग आहे। पोइ हूअ छो थी पूरनि ख्वाबनि ऐं हथ न आयल आदर्शनि जो मातम करे? डैम इट, हूअ कुर्सीअ तां उथी ऐं झूलंदी झूमंदी टहकड़नि ऐं साज़नि जे आवाज़ में गुम थी वई।